दोस्तों अॼु असीं अवांजी मुलाक़ात कराईंदासीं लतीफ़ जे पार्कू हाफ़िज़ जाग्राफ़ी जे ॼाणू ऐं तारीख़ जे ॼाणू नाथे लुंड सां। असीं हुन खां लतीफ़ जे बारे में पुछंदासीं, लतीफ़ ॿुधंदासीं, संदसि ज़ाती ज़िंदगी बाबति पुछंदासीं। असीं जॾहिं उन कचहरी में पहुतासीं त थले ते मच भरियो रवायती तरीक़े सां फ़क़ीरनि दुआ सां कचहरी जी शुरूआत कई ऐं असांखे भिटाई जा बैत ॿुधाया। सुका मोह संदन पेरे पराणा खेतड़ा साजू डोरे आया सुहा जित मुंझन गुझा गुझू कन तेहा पटीहल जे सुकण जी ॻाल्हि कंदे नाथो फ़क़ीर रोई पियो। वरी पटीहल ते आयो आहे, पटीहल उन वक़्तु सुकल आहे। पटीहल तो मैं पूर अॻियो न आहे आब जो सुके कहिड़े सूर जो पिए वारी विच बलोच बलोच पवान आयो बलोच घणा दफ़ा हीअं करे किराट वे अदा ए त मैं को ॻाल्हि ॿुधा अदा ए त मैं नबी बख़्श भर हा सो इन भांकर पाए चवंदो असां इहे चवां ॿ टे ईअं